दोस्तों ॾिसो माण्हू खे जेकॾहिं पाण में हिमत हुजे त माण्हू पाण बि कलर करे सघे थो। हरू भरू कलर वारे खे पैसा ॾेई करे तव्हां पंहिंजा पैसा ज़ाया था कयो। छो जो महांगाई जो दौरु आहे, माण्हू खे पैसा घटि में घटि पंहिंजे सीधे सूद लाइ बचाइणु खपनि। इन जे लाइ मां त कोशिशि कंदो आहियां त जेको पंहिंजो घर जो कमु आहे घटि में घटि माण्हू पाण पंहिंजे हथनि सां करे। इन जे लाइ जेको आहे सोच मां सोचियो त कलर कयां, पर कलर उहो दीवार में कयां थो जेको मिटी वारो कलर हूंदो आहे। ईअं लॻंदो ॼणो असां कराची जे हूंदे बि ॿाहिरि में वेठा आहियूं ऐं उहो फुल मज़ो वठिणो आहे। हे ॾिसो था त हीउ मिटी वारो कलर तव्हांखे बाक़ाइदे नज़र ईंदो। ऐं हिते असां रिकॉर्डिंग बि कंदासीं, छो जो हिनखे स्टूडियो टाइप जो मां ठाहियो आहे। जेको छत ते सॼो अंदरि बि कलर करे आयो आहियां तक़रीबन, ऐं दीवारुनि खे जेको कलर कयां थो पियो इहो हिकिड़ी क़िस्म जो कलर आहे। इहो मिटी वारो कलर, इहे उटकी भितूं हूंदियूं कंहिं दौर में, तव्हांखे रिकॉर्डिंग में ईअं लॻंदो अञा ताज़ो आहे। जॾहिं सुकंदो अञा वधीक मज़ो कंदो न दोस्तों। हाणे आख़िरी हीउ जेको बचियलु आहे हिनखे बि कयां थो। नलको हाणे तव्हां ॾिसो था त नलको बाक़ाइदे ज़बरदस्त थी वियो आहे। हिनखे लॻंदो सिर्फ़ु हिन भितरी खे ऐं ज़बरदस्त जेको आहे सो तव्हांखे महसूसु थींदो त मां बाक़ाइदे ॼणो भित आहे, मिटी सां ठहियलु आहे, सम्झो न। त दोस्तो हिमत करे सघिजे थी, माण्हू पाण जेको आहे हिमत करे। हिकु त इन सां इहो थींदो जो माण्हू जी सिहत सही रहंदी आहे। हा सम्झो त दोस्तो पाण तव्हां कलर करे सघो था ऐं ज़बरदस्त तरीक़े सां ख़ुशियुनि जो आवाज़ विझो जी। हा कलर कयो कलर। हेॾे 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 छा छा चए थी? कलर कयो आहे कलर। हा न बसि हाणे पूरो थी वियो, ठीकु आहे। त हीअ मरियम आहे, मरियम नंढड़ी अदड़ी मरियम आहे। इहा पुछे थी त जेको आहे सो कलर खुटो त न आहे, कलर पूरो थी वियो आहे दोस्तो। ऐं हीअ तव्हां ॾिसो त हिन भित खे बाक़ाइदे कलर लॻो, सम्झे, ऐं बाक़ाइदे महसूसु थिए थो त वाकई भित आहे उॾकी भित, सम्झो दोस्तो। त पाण माण्हू कलर करे सघे थो। वॾी महिरबानी, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेके बि कमुकार आहिनि जेके तव्हां ॾिसी सघंदा हो असांजा त असां छा था कयूं, ऐं उहे जेको आहे सो तव्हांखे असां ॾेखारींदासीं कमुकार पंहिंजा। ऐं प्रोग्राम बाक़ाइदे असांजो अचे थो जेको टेबल टॉक, इनशाला उन में तव्हांखे सभु किरदार जेको हाणे ॾेखारिबा जेके टिपिकल टॉक में हूंदा हुआ उहे टेबल टॉक ते ईंदा इनशाला। त चैनल खे सब्सक्राइब कयो, अली गुलमला सोराब सुमरो ऑफिशियल चैनल यूट्यूब सब्सक्राइब ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी दोस्तो।